ॿी अहम ख़बर आहे ॾींदालू त कशमोर इंडस हाईवे ते मज़दा ऐं ट्रॉलर विच में टक्कर थी पियो आहे। टक्कर जे नतीजे में हिकु ॼणो फौत थी वियो आहे। अहम ख़बर आहे ॾींदालू त हादसे में मज़दा जो ड्राइवर नसीर अहमद उन्नड़ तॾहिं ते ई फौत थी वियो आहे, जॾहिं त अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसन हवाले कयो वियो आहे। अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त कशमोर इंडस हाईवे ते मज़दा ऐं ट्रॉलर विच में टक्कर थी पियो आहे। टक्कर जे नतीजे में हिकु ॼणो फौत थी वियो आहे। हादसे में मज़दा जो ड्राइवर नसीर अहमद उन्नड़ तॾहिं ते ई फौत थी वियो आहे। अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसन हवाले कयो वियो। अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे कशमोर इंडस हाईवे ते मज़दा ऐं ट्रॉलर विच में टक्कर थी पियो आहे। टक्कर जे नतीजे में हिकु ॼणो फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कशमोर मां आवाज़ टीवी जे रिपोर्टर अहमद अली सियाल खां। जी अहमद, ॿुधाइजो त हादसो कीअं पेश आयो? जी, कशमोर वेझो वर्दिक पंप ते इंडस हाईवे ते अफसोसनाक रोड हादसो ट्रेलर ऐं मज़दा में टक्कर लॻण जे नतीजे में मज़दा सवार नसीर अहमद उन्नड़ तॾहिं ते फौत थी वियो। हिकु ॼणो शख़्स ज़ख़्मी थी पियो। खान मोहम्मद नसीर जंहिंखे सिविल अस्पताल कशमोर पहुचायो। पुलिस खे इतला मिलण बैदि कशमोर पुलिस हादसे वारे हंधि पहुची लाश ऐं ज़ख़्मी खे तालका अस्पताल कशमोर मुंतक़िल करे छॾियो आहे, जिते कार्रवाई बाद लाश वारसन हवाले कयो वेंदो। थियल ज़ख़्मी थियल मोहम्मद नसीर अली जेको आहे उनखे तिबी इमदाद ॾिनी वञे चई। मां वधीक ॿुधाईंदो हलां त हीअ मज़दा जेकी पंजाब खां फिरोजपुर मच्छी जो ॿिज खणी वञी रही हुई त इहे हादसो पेश आयो आहे। ट्रेलर ड्राइवर मौक़े तां फ़रार थी वियो आहे ऐं ट्रेलर खे जेको आहे पुलिस पंहिंजे तौल में वठी छॾियो आहे। जी ठीकु है, वॾी महिरबानी जी अहमद अपडेट करण लाइ।